अस्सलाम वालेकुम दोस्तों, शासन इस्तंबुल तुर्की में हिकड़ी ऑफिस है हिकड़ी इस LG चवंदा नी या कुछ ईअं है कि कुछ में हिकिड़ो ज़िलो डिस्ट्रिक्ट है हिते इस्तंबुल जो हिते आयो आहियां ऐं हीअ वीडियो तव्हां ॾिसण लाइ ठाहियूं था पिया। छा जो जेके बि ॿार अचनि था पिया उतां पाकिस्तान मां क्लास 1 खां वठी क्लास 12 ताईं उन्हनि जा डॉक्यूमेंट्स उतां पाकिस्तान मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट मां यानी काउंटर सही करे वरी ईंदा आहिनि तव्हांजो अलाह साईं भलो करे फॉरेन अफेयर्स जेको कराची में FTC बिल्डिंग आहे उतां खां उन्हनि खे सर्टिफिकेट्स माना मार्कशीट्स जेके बि इहो पहिरीं खां 12 जमात जा ॿार आहिनि उन्हनि जूं मार्कशीट्स जेके आहिनि उन्हनि जूं उन ते हू काउंटर सही कंदो वरी उन ते फॉरेन अफेयर्स वञी जेका FTC बिल्डिंग आहे उते वञिबो ऐं उते उहे यानी उनखे स्टैम्प कंदा। स्टैम्प करे पोइ वरी हिकिड़ो इन जो ऑफिस आहे जिते मूं उनजी वीडियो ठाही आहे। उन वीडियो में ॿुधायो आहे त उहो सर्टिफिकेट तव्हां खणी ईंदव उते उन्हनि ॿारनि जी सर्टिफिकेट जी इक्विवेलेंसी थींदी। सो उहा इक्विवेलेंसी थियण खां पोइ जे अगरि क्लास 9 खां हेठि वारा आहिनि त उन्हनि जो डायरेक्ट एडमिशन थी वेंदो स्कूल में, यानी पहिरीं खां वठी तक़रीबन 8 ताईं उन्हनि जो डायरेक्ट थी वेंदो उन इक्विवेलेंस सर्टिफिकेट सां। 9, 10, 11, 12 उन्हनि जा वरी डॉक्यूमेंट्स उहो जेको इक्विवेलेंस सर्टिफिकेट उहो वरी हीअ ऑफिस आहे हिकिड़ी हिते खणी अचिबो। हिते खणी करे ऐं हू तव्हां खां पुछंदा त तव्हांजो जेको ॿारु आहे या तव्हांजी जेका रहाइश आहे उन जे भरिसां कहिड़ो स्कूल आहे हाई स्कूल जेको हिते हाई स्कूल 9, 10 ऐं 11, 12 हूंदो आहे। ठीकु आहे। सो पोइ तव्हां खां पुछंदा 3-4 ऑप्शन ॾींदा पोइ तव्हां ॿुधाईंदव त मुंहिंजे घर जे भरिसां हीअ यानी स्कूल आहे जेको 9, 10 या 11, 12 ॿार उते वेंदो। पोइ हिन ऑफिस में उहो सर्टिफिकेट खणी अचिबा इक्विवेलेंसी खां पोइ हिते पोइ हीअ वरी तव्हांखे हिकिड़ो सर्टिफिकेट ठाहे ॾींदा ऐं पोइ उहो वरी तव्हां उन स्कूल वेंदव ऐं तव्हांजो एडमिशन थी वेंदो। सो हिन जहिड़ी वीडियो तव्हां लाइ मूं ठाही आहे। उमेदु कयां थो तव्हांखे सम्झी वेंदो ऐं वधीक सुवाल जवाब हुजे त यानी मूंखां ज़रूरु पुछंदो। महिरबानी वॾी शासन इस्तंबुल तुर्की मां।